दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद। ही वीडियो आहे जेकी औरतूं भॼी निकाह कंदियूं आहिनि ऐं पोइ वरी कोर्टनि में पुलिस खे उते दाहींदियूं वठंदियूं आहिनि त असांखे माइटनि मां ख़तरो आहे। वरी ख़ुदा जी मार पियो तव्हांखे माइटनि मां कीअं ख़तरो आहे। जिन माइटनि तव्हांखे पाले वॾो कयो, 18-19 साल तव्हांजा नखरा खयां ऐं कॾहिं पाण टुटल चैपल पाए बि तव्हांखे नवां जूता वठी ॾियणु, नवां कपिड़ा वठी ॾियणु, पीउ उस ते गर्मियुनि में हुते मज़ूरी करे तव्हांजा नाज़ नखरा सभु खयां ऐं माउ तव्हांजी फजुर जी मानी ठाही, स्कूल जे अचण खां पोइ तव्हांखे मानी मिली ऐं उहे ई औरतूं बीही तव्हांजे कोर्ट में चयो त असांखे माइटनि मां ख़तरो आहे। लानत आहे तव्हांजी अहिड़ी ज़िंदगीअ ते। सची मोहबत हूंदी माउ पीउ जी आहे, उहा माउ पीउ जी मोहबत ठुकराए तव्हां पंहिंजे माउ पीउ जी इज़त वञाए हिकिड़े बेकार माण्हू जे पोयां लॻी। कॾहिं इहो बि न सोचियो त असांजे माउ पीउ खे दुनिया छा चवंदी, कहिड़ा ताना मेणा ॾींदी, उहो कहिड़ो कंध शर्म खां खणी शहरनि में बाज़ारनि में ॻोठनि में हली सघंदा। नकारा उहे औरतूं आहिनि जेके पंहिंजे माउ पीउ जी इज़त नथियूं कनि। तव्हां माउ पीउ जी इज़त रखो, तव्हांखे सॼी ज़िंदगी सुकून ई सुकून मिलंदो।